ईमानो अली कानो अली मुझीता है जान अली आशिक एजाज मंगी ऐं फयाज जी बख्शिश जो आहे सामान अली अलीवार सुनो जो आहे अलीवार सुनो जो आहे कंहिं शइ जो फिक्र ई नाहे अली तो की रया तकदीर बि मौला लिया है कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे अलीवार सुनो जो आहे कंहिं शइ जो फिक्र ई नाहे अली तो की रया तकदीर बि मौला लिया है कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे अल्लाह जे घर में सुहिणो अली सरदार आयो अल्लाह जे घर में सुहिणो अली सरदार आयो खुदा जे घर में पीर मुंहिंजो शहीद थियो पाण अली शहनशाह हक़ सच जी वॾी तस्वीर आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे अलीवार सुनो जो आहे कंहिं शइ जो फिक्र ई नाहे अली तो की रया तकदीर बि मौला लिया है कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे हर पीर अलीअ जे कदमन में झुकल आहे हर पीर अलीअ जे कदमन में झुकल आहे शबीर बि अलीअ जे कदमन में झुकल आहे वाहिद जो कसम रोज़े को सर जो मालिक अली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे अलीवार सुनो जो आहे
कंहिं शइ जो फिक्र ई नाहे अली तो की रया तकदीर बि मौला लिया है कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे आशिक चए मुंहिंजी उम्मीद बस अलीअ में अथई आशिक चए मुंहिंजी उम्मीद बस अलीअ में अथई हर मस्त मलंग जी ईद बि अलीअ में अथई छो त वली ख़ुदा जो रुतबो अलीअ खे मिलियो आहे में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे अली वारिस मुंहिंजो आहे कंहिं शइ जो फिक्र ई नाहे अली तो की रया तकदीर बि मौला लिया है कायनात में हैदर सवा नबी का गली आहे कायनात में हैदर सवा नबी का गली आहे